दे त ख़बर ईद जी शॉपिंग करे तो कराए। तोखे शॉपिंग जी लॻल आहे, असांखे कहिड़ो नंढो आयल आहे। जेका 20 एकड़ कईसीं, सभु सब्जी सभु टके धड़ी, गोभी टके धड़ी, आलू टके धड़ी, टमाटो टके धड़ी, वाङण टके धड़ी, गोगड़ू टके धड़ी, मिर्च टके धड़ी। हर सब्जी असांजी कंहिं कम जी नथी। हाणे हे ॿाहिरां घुराईंदई, ॿाहिरां जेॾी महिल हर शइ ईंदी न, उहा 200 रुपया किलो, 300 किलो। मूंखे हण खॾ में, पर ॿारनि खे त कपिड़ा वठी ॾे न, उनजो कहिड़ो कसूर आहे? इहो लूसी आहे किथे छोरो तो वारो? इहो छोरो सॼो ॾींहुं चिदनि में बेट बॉल में रुलंदो थो अचे ॿारनि सां। अकेलो लोड़िया थो, कंहिं कम में मूंसां हथ कोन थो विझराए। उन लूसीअ खे मां वरी वॻो वठी ॾियां, पादर न हणांसि, सॼो ॾींहुं बेट बाल फिलाणी रांदि। तूं हुन पाण वारे छोरे खे बि हण खॾ में, मूंखे बि हण खॾ में, ऐं तूं पाण खे बि हण खॾ में। पर हिकिड़ी धीअ सिकी पिनी ॼाई आहे, उनखे त जोड़ो वठी ॾे न।